अस्सलाम वालेकुम नाज़रीन, स्पोर्ट्स ओवर में भलीकार मां सूरज कुमार ऐं मुख़्तलिफ़ ख़बरूं आहिनि स्पोर्ट्स जी दुनिया में रांदि दुनिया उतां जे अॻियां रखंदासीं। ख़ुशि ख़बरूं आहिनि कुझु पाकिस्तान स्पोर्ट्स लाइ। जी कुझु ॾींहं अॻु में असां ॾिठो त हॉकी जेको आहे अज़लान शाह जेको टूर्नामेंट हुयो उनमें रनर अप्स टीम ठही हुई पाकिस्तान हॉकी टीम। ऐं हाणे जेका आहे वॉलीबॉल मां ख़ुशख़बरी अचे पई, वॉलीबॉल जी क्रिकेट ऐं वॉलीबॉल जी मैदान में ख़ुशख़बरियूं अचे। पाकिस्तान आयरलैंड ख़िलाफ़ु खटियो ऐं हाणे जेका वॉलीबॉल जे मैदान में पाकिस्तान तुर्कमेनिस्तान खे शिकस्त ॾेई करे फाइनल खटियो आहे। त हाणे मुख़्तलिफ़ ख़बरूं आहिनि स्पोर्ट्स जी दुनिया में उतां जे अॻियां रखंदा आहियूं। वर्ल्ड कप ICC T20 वर्ल्ड कप भी बिल्कुल ही कुछ ॾींहं बचा आहिनि, बाक़ी जेका आहे T20 वर्ल्ड कप शुरू थींदो ऐं पाकिस्तान इंग्लैंड ख़िलाफ़ु जेका टीम खेॾंदी उहा ज़राए जे मुताबिक़ उहा ई टीम हूंदी जेका वर्ल्ड कप में खेॾंदी। यानी जेको कॉम्बिनेशन हूंदो, जेका ओपनर्स हूंदा, मिडिल ऑर्डर हूंदो, लोअर ऑर्डर हूंदो, बॉलर्स हूंदा, उहे प्लेयर्स हूंदा जेका वर्ल्ड कप में टीम सां गॾु हूंदा ऐं टीम सां गॾु खेॾंदा। ऐं छा कहिड़ा प्लेयर्स हिन में हुजणु खपनि, शाइक़ीन क्रिकेट जूं केतिरियूं उम्मीदूं पाकिस्तान क्रिकेट टीम आहे त छा पाकिस्तान क्रिकेट टीम इहा वर्ल्ड कप खटे सघंदी या न। उनखां पहिरीं इंग्लैंड ख़िलाफ़ु जेका आहे वॾी सीरीज़ यानी चैलेंजिंग सीरीज़ आहे, हाणे उन सीरीज़ में कहिड़ी कारकर्दगी ॾेखारण में कामयाबु थिए थी। नाज़रीन 1974 खां पोइ पाकिस्तान कॾहिं इंग्लैंड खे हारायो न आहे, न ई पाकिस्तान में, न होम न अवे। यानी न इंग्लैंड में वञी पाकिस्तान कॾहिं हरायो आहे, न कॾहिं पाकिस्तान में या UAE में इंग्लैंड के पाकिस्तान हरायो है शॉर्टर फॉर्मेट में या लॉन्गर फॉर्मेट में। हाँ ॾिसूं था छा बाबर आज़म जी कप्तानी में पाकिस्तान इहो रिकॉर्ड तोड़ण में कामयाबु थींदो। 1974 खां पोइ छा पाकिस्तान इंग्लैंड में वञी करे सीरीज़ हाराईंदो। सीरीज़ जी पहिरीं मैच जेका आहे 22 मई ते शुरू थींदी, 3 मई ते आख़िरी मैच आहे। उनखां पोइ 1 जून खां वर्ल्ड कप शुरू आहे। वाह मैचूं ॿई टीमूं कोन खेॾंदियूं, न इंग्लैंड खेॾे पई न पाकिस्तान खेॾे पई। मूंसां गॾु एक्सपर्ट्स मौजूदु आहिनि, उनसां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं सीरीज़ जी इन सीरीज़ जे हवाले सां वर्ल्ड कप लाइ केतिरियूं तयारियूं आहिनि पाकिस्तान जूं, हुन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंसां गॾु मौजूदु आहे शोएब रहमान साहब, क्रिकेट एक्सपर्ट आहिनि, इंट्रस्टिंग तज़ियो हूंदो आहे जंहिंजो। ऐं AG बुगियो साहब असांखे जॉइन कयो आहे, मुनफरिद तज़ियो हूंदो आहे, उनसां बि ॻाल्हि कंदासीं। सही आहे नदीम साहब जी वॾी जेको आहे फिटनेस से नज़र हूंदी आहे, फिटनेस जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं क्रिकेट एक्सपर्ट आहिनि साईं, त टिनी मेहमानों के साथ वेलकम किया हूंदा स्पोर्ट्स आवर में। शोएब रहमान साहब के साथ जो है शुरुआत करेंगे। शोएब साहब, जैसे कि मैंने इंट्रो में बताया कि वॉलीबॉल का जो मैदान है वहाँ से एक बड़ी अच्छी खबर आ रही है कि पाकिस्तान जो है चैंपियन बन चुकी है। ये बड़ी खुशाइन बात है कि पाकिस्तान क्रिकेट के अलावा भी अब दूसरे स्पोर्ट्स के अंदर अपना मकाम बनाता जा रहा है। जिस तरह हॉकी एक जमाने में बड़े उरूज पर हुआ करते थे और अज़लान शाह टूर्नामेंट के फाइनल में आ रहे हैं, और इसी तरह ये वॉलीबॉल के पाकिस्तान में टूर्नामेंट जीते तो बड़ी खुशाइन बात है। मगर एक चीज मैं बताता चलूं कि सुल्तान अज़लान शाह के हवाले से जो टीम आई है उसको बशाइया दिया गया वज़ीर आज़म की तरफ से, उसके अंदर टीम के साबका प्लेयर्स को बुलाया गया। मगर इतनी शर्म का मकाम है कि एक ऐसा प्लेयर जो कि पूरी दुनिया के अंदर जाना माना जाता है, शोएब अब्बास, हॉकी की तारीख में उससे ज्यादा गोल किसी ने नहीं। इंडिया का संदीप सिंह है, वो 110 गोल कर चुका है ना, इंडिया ने उस पर फिल्म बना दी। सही और हम अपने शोएब अब्बास को भूले बैठे हुए और हमने उस अशाइये में उसको अब मधु तक नहीं किया। तो कितनी गलत बात है। मतलब इस पर किसी वो हॉकी प्रैक्टिशनर को हमको सोचना चाहिए। जी बिल्कुल ईअं नाज़रीन, इंडिया जो संदीप सिंह जो है उन 110 गोल कया आहिनि, यानी पेनल्टी स्ट्रोक जो मास्टर सॾियो वञे थो इंडिया में, वो सिर्फ़ु 110 गोल कया आहिनि। ऐं उन ते फिल्म ठही आहे शोरमा नाले सां, ऐं उनखे तमामु घणा इनामात बि ॾिना विया ऐं वॾी उनजी जेका तारीफ़ूं बि थियूं। अञा ताईं नालो जेको आहे ज़िंदा आहे इंडिया में। ऐं पाकिस्तान जी तरफ़ां शोएब अब्बास जंहिं 348 गोल कया आहिनि, उहो पाकिस्तान छा पूरी दुनिया में जेको आहे पेनल्टी स्ट्रोक जो बादशाह सॾियो वञे थो पूरी दुनिया में शोएब अब्बास। पर हुनजो नालो अॼु किथे बि कोन्हे। शायदि इन करे असां जेको आहे हॉकी जे मैदान में या कंहिं बि स्पोर्ट्स जे मैदान में थोरा पोयां आहियूं, छाकाणि त असां पंहिंजे प्लेयर्स खे उन क़िस्म जो मक़ाम ओतिरी इज़त शायदि न पिया ॾेई सघूं। AG बुगियो साहब हिन ते वधीक थोरो तज़ियो कंदा। AG साहब हेलो। जी AG साहब। हाँ मां चवंदुमि तव्हांखे त तव्हांखे यादि हूंदो त जीअं तव्हां प्रोग्राम स्टार्ट कयो पिए त तव्हां इंट्रो में लिंक बि ॾाढो बहितरीन पिए ॾिनो, पर तव्हांखे यादि हूंदो त मूं तव्हां सां डिस्कस पई कई लास्ट एपिसोड अगरि तव्हां कढंदो त उन में इहा कई पिए त पाकिस्तान में स्पोर्ट्स कल्चर जेको आहे असांजी गवर्नमेंट खे ॾियणो पवंदो। मां सम्झां थो त गवर्नमेंट उन ई प्रोसेस ते आहे ऐं आहिस्ता आहिस्ता पाकिस्तान में स्पोर्ट्स खे जेको आहे हथ भराई कराई पई वञे। भली ॻाल्हि आहे इहा
ऐं जेसिताईं हॉकी जो तालुक आहे त ॾिसो त हॉकी जेसिताईं असां वटि पॉपुलर गेम हुई, पाकिस्तान जो नेशनल गेम आहे, सही त हॉकी स्टेडियम त आस्ट्रो टर्फ या जेसिताईं असां वटि प्लेयर्स महिनत वीचारा कंदा रहिया, उन्हनि खे हॉकी में पैसो हुयो त असांजी मैनेजमेंट साइड में उहो सभु कुझु थींदो रहियो। पर तव्हां थोरी देरि लाइ नज़र विझो त हॉकी सिलेक्शन टीम जेका आहे, जेका सिलेक्शन करे थी, उहा पाकिस्तान जे कहिड़े सूबनि मां, कहिड़ी वॾी सिटीज़ मां ऐं कहिड़नि ग्राउंड्स मां कहिड़ी परफॉर्मेंस तहत करे थी, त तव्हांखे क्लियर थी वेंदो त तव्हांजो जेको हॉकी जो जेको स्पोर्ट्स जो सिस्टम आहे या मैनेजमेंट जो सिस्टम आहे, पूरी दुनिया में किथे बि कोन हूंदो आहे। जेका सूरज, अगरि तव्हां ॾिसो त कंहिं बि शइ जो हिकिड़ो निज़ाम त हूंदो आहे न। यानी असां साईं, वटि मतलब अगरि कहिड़े सूबे मां तव्हां किथे आहे न? को खटी अचे एजी थो, साहब? पोइ असांजी मीडिया ते बि, असांजे ऐवाननि में बि, असांजी ॿी जॻहुनि ते बि उन्हनि प्लेयर जी वॾी पज़ीराई थिए थी, वॾा इलामा, थोरी देरि जे लाइ वॾियूं शयूं, बसि मिड़ई हिकिड़ो इवेंट थी थो वञे, सॉरी टू से, जी त उहे सभु शयूं तॾहिं वञी थियनि थियूं। कोई शक न आहे त असांजी पाकिस्तान जी हिस्ट्री इंतिहाई बाकमाल रही आहे हॉकी में, पर हाणे पाकिस्तान खे नीड छा आहे त तव्हांखे पाकिस्तान जे ॿियनि शहरनि, ॿियनि सूबनि में बि तव्हांखे पंहिंजा ग्राउंड ॾियणा पवंदा। हाणे कराची में हिकिड़ो ई स्टेडियम आहे आस्ट्रो टर्फ जो, जेको हॉकी क्लब ऑफ पाकिस्तान आहे, उन ते बि ॿियनि इदारनि जो कब्ज़ो आहे, उते बि हॉकी प्रॉपरली थींदी कान्हे का। जॾहिं हॉकी कान थींदी, स्टेडियम ही कोन हूंदा, ग्राउंड ही कोन हूंदा, त प्लेयर्स खेॾंदा छा? बिल्कुल बिल्कुल ठीक है जी साहब, बिल्कुल सही था फरमाया था। नदीम साहब की तरफ असा है, नदीम साहब आपकी तरफ आएंगे। जैसे मैंने शुरुआत में बोला कि अभी अजलान शाह जो टूर्नामेंट हुआ था, वहाँ पे भी अच्छी खुशखबरी मिली। ठीक है, हम फाइनल नहीं जीत सके, लेकिन फिर भी जो है रनर बने हम। लेकिन अभी की अगर बात करें वॉलीबॉल क्रिकेट, वॉलीबॉल के ग्राउंड से जो खबर आ रही है, जहाँ पे पाकिस्तान चैंपियन बनी है, अच्छी खबर है पाकिस्तान के लिए, स्पोर्ट्स के लिए। बिल्कुल बिल्कुल, देखें प्रोड्यूसर साहब का भी मैंने सुना, और जो हमारे साथ बैठे हुए दूसरे मेहमान, उनकी भी बात सुनी मैंने। सुहेल अब्बास के हवाले से उन्होंने बताया कि भाई जो वो अप्रेंटिस कॉर्नर एक्सपर्ट है, बिल्कुल ऐसे ही है कि हॉलैंड में और दीगर मुल्कों में जहाँ हॉकी ज्यादा होती है तो उनको बड़ा मतलब एक किस्म से पूजा जाता है सुहेल अब्बास को। और एक एथलीट है हमारा अब्दुल खालिक खान, उनको एशियन बर्ड का खिताब दिया गया था। आप देखेंगे इंडिया ने उनके जो मलका सिंह से मूवी बनाई उसके ऊपर, हालांकि वो इतने कोई आउटस्टैंडिंग एथलीट नहीं थे, और शायद ही कभी जो है अब्दुल खालिक खान से जीते होंगे। तो जो हमारे हीरोज हैं उनको प्रमोट करना, और फिर जो है दूसरी बार इन्होंने हॉकी स्टेडियम की बात की, तो मैं एक जो मतलब बायोमैकेनिकल पॉइंट ऑफ व्यू से एक बात कहूंगा कि देखिए ग्रास के ऊपर जब प्लेयर या बच्चा खेलता है तो उसकी जो मसल की स्ट्रेंथ है वो कुछ और होती है। जब आर्टिफिशियल आप डेस्कटॉप पे या एस्ट्रोटॉप पर जाते हैं तो फिर उसके अंदर मसल्स के अंदर इलास्टिसिटी ज्यादा चाहिए होती है। तो वो क्या होता है, ग्रास से एकदम में एस्ट्रोटॉप पर जाते हैं तो वो फिर फटीग होना शुरू हो जाती है हमारे प्लेयर्स को, फिर फिटनेस का भी उनके अंदर फुकदान होना, फिर स्किल वर्क पर भी फर्क पड़ जाता है, स्टिक वर्क पर भी फर्क पड़ता है। तो ये गवर्नमेंट सतह पर इन चीजों को अगर प्रोवाइड करेंगे, या हर कम से कम जो है जैसे सिंध है, सिंध के 6 रीजन है, रीजनों में मतलब 2-2 एस्ट्रोटॉप लगाएं, और फिर एस्ट्रोटॉप लगाने के बाद जो लोकल एसोसिएशन है उनकी रसाई हो वहाँ पर। ये नहीं है कि कोई इदारे या कोई स्कूल या प्राइवेट स्कूल वगैरह वो कब्जा करके बैठ जाए। ये जो हमारे यहाँ पब्लिक स्कूल हैदराबाद में एस्ट्रोटॉप लगी है, पर वहाँ पर कोई नहीं खेलता। वो क्यों नहीं खेलते? जो पब्लिक स्कूल हैदराबाद के अंडर है, उसका बोर्ड ऑफ गवर्नर अलग है। तो जो एसोसिएशन है वो जो कहीं और कर रहे होते हैं, बोर्ड स्टेडियम में या चंडोजाम में कुछ हॉकी हो रही होती है। तो इस टाइप की चीजें जो है वो प्लेयर के साथ हैं, तो वो प्लेयर कैसे निकलेंगे? बिल्कुल बिल्कुल नदीम साहब, के ऊपर आपको बिल्कुल बजा फरमा रहे हैं आप, करने पड़ेंगे। नदीम साहब बिल्कुल बजा फरमायो कि फिटनेस जो है नाज़रीन कंहिं भी प्लेयर लाइ इंतहाई ज़रूरी होंदी आहे। उनजी परफॉर्मेंस खे इनहांस करण लाइ फिटनेस जो है की रोल प्ले कंदी आहे। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ ईंदासीं वापसि ऐं क्रिकेट जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2024 जेका 1 जून खां शुरू थींदो USA ऐं वेस्ट इंडीज़ में, पाकिस्तान जूं तयारियूं केतिरियूं आहिनि, असां सां गॾु एक्सपर्ट्स मौजूदु हूंदा। ब्रेक खां पोइ वापसि अचूं ॾिसंदा रहो प्रोग्राम स्पोर्ट्स अवर विद सूरज कुमार। वेलकम बैक नाज़रीन। पाकिस्तान जी क्रिकेट टीम हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। क्रिकेट जी दुनिया में जेका सभ खां वॾी इहा ख़बर है तो पाकिस्तान की क्रिकेट टीम जेका है उहा इंग्लैंड खिलाफ़ जेका सीरीज़ खेॾे पई, उनमें उहा टीम खेॾाइण जो इरादो करे थी जेका वर्ल्ड कप में खेॾंदी। हुन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हुन सां गॾोगॾु IPL में मां मुक़ाबिलो आहे, IPL में RCB वर्सेस चेन्नई सुपर किंग जो मुक़ाबिलो है। जेका टीम खटंदी उहा प्ले ऑफ्स लाइ क्वालिफाई करे वेंदी, पर RCB खे खटण सां गॾोगॾु
इज़ाफ़ी यानी रन रेट खे बि ॾिसणो पवंदो, या त उहा मैच 18 ओवरनि में ख़तमु करणो पवंदो या 20 रन्सनि सां खटिणो पवंदो, तॾहिं वञी RCB जेका आहे प्ले ऑफ्स में शामिलु थींदी, चौथे नंबर ते ईंदी। ऐं IPL जो प्ले ऑफ्स तमामु वेझा आहिनि, कुझु ई मैचनि खां पोइ जेको IPL में प्ले ऑफ शुरू थी वेंदा। उनखां पोइ पाकिस्तान जी अगरि वुमेन्स क्रिकेट टीम जी ॻाल्हि कयूं त शदीद जेका आहे नाक़िस कारकिरदगी अगरि चऊं, छाकाणि त 2 T20 खेॾी पाकिस्तान क्रिकेट टीम, वुमेन्स क्रिकेट टीम ऐं ॿई हारे वई। कल्ह वारो मैच बि हिकु वॾे रन्सनि सां हारियो, सिर्फ़ु 144 रन्सनि जो टारगेट हुयो, पर चेस न करे सघी, इवन 100 बि न ठाहे सघी वुमेन्स टीम। हुन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। पाकिस्तान सुपर लीग में 2 नयूं टीमूं शामिलु थियण पई वञनि, छा उनमें पाकिस्तान जे वॾे में वॾे सूबे पंजाब मां ई उहा टीम हूंदी या सिंध मां, बलूचिस्तान मां या पेशावर मां बि का हिकु टीम थी सघे थी, छाकाणि हिन खां पहिरीं जेका टीम शामिलु थी हुई उहा पंजाब मां थी। हाणे चयो इहो पियो वञे त फैसलाबाद ऐं सियालकोट खे शामिलु कयो वेंदो, शायदि ॿिया सूबा जेको इग्नोर पिया थियनि, हिकु दफ़ो ॿीहर हैदराबाद बि आहे ऐं कोयटा में अगरि ॾिसूं त ॿिया शहर बि आहिनि जंहिंखे जेको आहे शामिलु कयो करे सघिजे थो। मूंसां गॾु जेको आहे एक्सपर्ट्स मौजूदु आहिनि। सबका पहले सबसे पहले मैं शोएब रहमान साहब के पास जाऊंगा। शोएब साहब, टीम की कितनी तैयारी है? पाकिस्तान जो है फुली प्रिपेयर्ड है फॉर द T20 वर्ल्ड कप? टीम की तैयारी का तो अब आप देख लेना कि अभी तक हम तजर्बात में लगे हुए हैं, तो टीम की तैयारी का तो इससे पता चल जाएगा ना कि आयरलैंड के अंदर भी हमने कॉम्बिनेशन ट्राई किया था। सुनने में आ रहा है कि जनाब वो साइम अय्यूब की जगह अपना उस्मान खान को जो है वो ओपन कराया जाएगा, फिर बॉलिंग के अंदर हम उसको दोबारा ट्राई करेंगे हारिस रऊफ को। तो अब जब आखिर तक आप तजर्बात करते रहेंगे तो फिर टूर्नामेंट भी तजर्बात की नजर ही रहता है। तो सही सारी तैयारियां तो कम से कम आप 5-6 महीने पहले तो कर लेना। लेकिन शोएब साहब, अब ये कहा जा रहा है कि पाकिस्तान जो टीम खिलाएगी वो प्रॉपर जो वर्ल्ड कप की 11 टीम होगी वही खिलाएगी, जिसमें हारिस रऊफ का भी कहा जा रहा है कि वो भी खेलेंगे और साथ में उस्मान खान भी खेलेंगे। उस्मान खान भी टीम का डेट में भी आपको अपने ओपनर का पता ही नहीं कि वर्ल्ड कप में ओपनिंग कौन करेगा। मुझे तो लगता है कि जनाब घूम फिर के वही कॉम्बिनेशन जो है ना, और वही हमारे लिए बेस्ट है, मोहम्मद रिजवान और बाबर। रिजवान और बाबर का, उसके अलावा जितने भी कॉम्बिनेशन कर ले, या फिर एक कॉम्बिनेशन आपके पास है, दूसरा आपको ट्राई करना है तो आप फखर को ट्राई करो ना यार, आप दुनिया भर के लोग ट्राई करते हैं। ये 3 लोग हैं जिनके दिल जो है ना आपके क्रिकेट अभी घूम रही है। एजी साहब, अञा बि असांखे ट्राई करणु खपे या पोइ हाणे बिल्कुलु डन थियणु खपे, हाणे असांजी उहा ई टीम खेॾणु खपे 4 T20 में जेका वर्ल्ड कप में खेॾंदी, या अञा बि हिन सीरीज़ में बि असांखे 1-2 चेंजिस करणु खपनि, ट्राई करणु खपे? हाणे टीम तव्हांजी सिलेक्ट थी वई, नॉमिनेशन थी वई ऐं टीम हाणे इंग्लैंड लाइ रवाना थी वई न। हाणे हाणे का चॉइस कान्हे का, ॿी का चॉइस कान्हे का। हाणे जेके बि तव्हां वटि प्लेयर्स आहिनि जेके तव्हां प्लेइंग 11 खेॾाईंदव, त रिजर्व बेंचिस में बि जेके प्लेयर तव्हां खणी विया आहियो उहे बि तव्हांजे साम्हूं आहिनि। साईं जन सही था चवनि पंहिंजी जॻह ते, पर हिकिड़ी ॻाल्हि त जेको आहे न, तव्हांखे कम अज़ कम एतिरी त ज़हनशी करणी पवंदी बोर्ड खे त भई तव्हां जेका सिलेक्शन कमेटी विहारी आहे त उन में तव्हां उहे प्लेयर विहारिया आहिनि जिनजी परफॉर्मेंस जे पॉइंट ऑफ व्यू तव्हां ॾिसो त जेके डोमिनेट कंदा हुजनि एज़ ए कैप्टन। वहाब रियाज़ कॾहिं बि टीम जो कैप्टन कोन रहियो आहे, मोहम्मद यूसुफ कॾहिं बि टीम जो कैप्टन कोन रहियो आहे, रज़ाक बि कॾहिं पाकिस्तान क्रिकेट टीम जो लॉन्गर कैप्टन कोन रहियो आहे। त तव्हां वटि लीडिंग कैरेक्टर जेको आहे टीम खे सेखारण लाइ मुक़ामी कोच बि कोन्हे को। हाणे इन सॼे प्रोसेस में टीम सिलेक्शन जिन बि कई आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे न। हाणे तनक़ीद करणु बेकार आहे, हाणे उहो ई इवेंट में थींदो जेको नज़र ईंदो। टीम तव्हांजी इवेंट में एॾी मज़ेदार कान्हे का। अच्छा, वजह सिर्फ़ु इहा आहे त तव्हां वटि स्पोर्ट्स कल्चर डेवलप थिए ई कोन थो पियो। सिर्फ़ु बोर्ड जो सिस्टम मटाइण सां कोन टीम ठीक थी वेंदी, उहे प्लेयर तव्हांखे आणणा पवंदा। प्लेयर आणण जो तरीक़ो तव्हां वटि छा आहे, जेका तव्हां डिस्कस पई कई त भई हाणे जेका तव्हांजे रीजनल सिस्टम में जेके शयूं अचणियूं आहिनि, टीम त जे चलो तव्हां 2 अञा इंडेक्ट कयो वेंदो, तव्हां वटि अची वेंदियूं। प्लेयर किथां आणींदो? प्लेयर या तव्हांजे लाहौर मां ईंदो, या फैसलाबाद मां ईंदो, या KPK जे शहर पेशावर मां ईंदो। हाणे 2-3 सिटीज़ आहिनि, वॾा शहर आहिनि जेके क्रिकेटर्स प्रोड्यूस कनि पिया था। हाणे कराची में क्रिकेट ज़ीरो थी वई आहे। कराची वारनि जो ॾोह कहिड़ो आहे? पाकिस्तान जी सभ खां वॾी सिटी आहे जंहिं वॾा प्लेयर ख़ुदि सईद अनवर, ज़हीर अब्बास जहिड़ा प्लेयर कराची, मीरदाद जहिड़ा, जावेद मीना जहिड़ा प्लेयर कराची प्रोड्यूस कया। पाकिस्तान क्रिकेट टीम खे कराची छा कुझु न ॾिनो आहे? कराची सभु कुझु ॾिनो आहे, पर कराची खे नज़र न कयो थो वञे। ओवरऑल पूरे पाकिस्तान जो निज़ाम ई अजीबो ग़रीब पियो थिए न स्पोर्ट्स कल्चर जो। अगरि तव्हां ॾिसो त भई का बि शइ स्पोर्ट्स में कंहिं बि सूबे खे डिलीवर करण लाइ पीसीबी तयारी कान्हे का।
भई अगरि तव्हां प्लेयर्स जेको आहे पैदा कंदव, उहो ग्राउंड ठाहींदो त पैदा थींदा न, ग्राउंड ते का प्रोग्रेस आहे ई कान। हाणे बि चेयरमैन साहब जेको आहे, असांजे जेको आहे नकवी साहब जेको आहे, हिकिड़ो ऑर्डर ॾिनो आहे त भई ग्राउंड रिनोवेट कयो, उहो बि इंटरनेशनल ग्राउंड। भई नेशनल ग्राउंड केॾांहुं वेंदा, हुनजे लाइ तव्हांखे पैरालिल मनसूबा ॾियणा पवंदा, जिथे जेका नंढा नंढा डिस्ट्रिक्ट जेके आहिनि, कराची जेको आहे हिन में 7 ज़िला आहिनि। मुंहिंजे ख्याल में 7 मरहले वाइज़ थींदो न, हाणे पहिरीं इंटरनेशनल थींदा, पोइ वरी नेशनल। जेके पाकिस्तान में सुभाणे खेॾंदा, तव्हां सिर्फ मैच ॾेखारण लाइ ॾियो था, कराची नेशनल स्टेडियम मैच खेलो, जाओ और उसके बाद देखो, टिकट लो, तुम्हारा खेल ख़त्म। ईअं कोन थींदो, तव्हांखे बाक़ाइदा सिस्टम ॾियणो पवंदो, तॾहिं तव्हां प्लेयर ईंदा, तॾहिं जावेद ईंदा, सईद अनवर जहिड़ा प्लेयर तव्हां वटि ईंदा। नदीम साहब किथे खेॾंदो? अगरि कंहिंखां पुछो त मलीर में खेॾंदो सईद अनवर। बिल्कुल 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 वर्ल्ड ठीक, चैंपियन बिल्कुल ठीक पिया चओ एजी साहब। टाउन में हिकिड़ो मज़दूर जो ॿार आहे। इंटरनेशनल सां गॾु असांखे नेशनल जेका ग्राउंड्स आहिनि उन्हनि ते बि तवजो रखणु खपे। नदीम साहब जी तरफ़ असां वेंदासीं। पाकिस्तान में कंहिं इदारे वटि कॉम्प्लेक्स हुननि खे उहो इदारो बंदि करे छॾियो, सिर्फ़ु इन लाइ त ज़मीन भली आहे, जॻह भली आहे, हुतां जेको आहे ग्राउंड ख़तमु थी विया आहिनि, प्लेयर ईंदा ई कोन मथे। त तव्हांखे पंहिंजा ग्राउंड सभ खां पहिरियों आबाद करणा पवंदा, न त प्रॉब्लम छा थींदो त तव्हां जेका हीअ टीम ॾिसो पिया न, अॻियनि 5 सालनि खां पोइ इहे प्लेयर्स बि तव्हांखे कोन मिलंदा, तव्हां खेॾाईंदा त प्लेयर ईंदा आहिनि तव्हां वटि। बिल्कुल बिल्कुल सर, नदीम साहब की तरफ जाएंगे। सूरज खे टीवी ते ॻाल्हाइण लाइ मवाद खपे न दा। जी जी सर, अगरि मूंखे सूरज खे मवाद मिलंदो त प्लेयर जी परफॉर्मेंस ते ॻाल्हाईंदासीं असां, न त सिस्टम ते ॻाल्हाईंदासीं त पोइ असां वटि रही सिस्टम थो वञे। हाणे तव्हां एॾी वॾी जेका वुमेन क्रिकेट जी ॻाल्हि कई, त वुमेन क्रिकेट जी जेका तव्हां को हिन खां को पुछे त भई कैंप कीअं लॻाईंदा आहियो, पूरे पाकिस्तान मां जेके असांजी क़ौम जूं न्याणियूं आहिनि, तव्हां उन्हनि खे कीअं हायर कंदा आहियो, या कीअं हुननि खे परफॉर्मेंस जे लाइ मदू कंदा आहियो, कहिड़े सिस्टम ते वीचारियूं खेॾी ईंदियूं आहिनि ऐं टीम सिलेक्ट थींदियूं आहिनि, क़ौमी टीम जो प्लेयर थी वेंदियूं आहिनि। सिस्टम ज़ीरो आहे। तव्हां वटि को सिलेक्शन बोर्ड जेको आहे, उनखे माण्हू नाला ॾियनि था पंहिंजे पसंदीदा, उहे तव्हां टीम ठाहे ऐं टीम मोकिले था छॾियो। ईअं कोन थींदो आहे किथे बि। तव्हां सिर्फ़ु लेग स्पिनर हिकिड़ो तव्हांजी टीम में जेको असां वटि आहे, तव्हां उनखे सिर्फ़ु शादाब ख़ान खे ॾिसो त शादाब ख़ान जी परफॉर्मेंस ते कहिड़ी तनक़ीद रही आहे। शादाब ख़ान जी टीम में जॻह ठहे कान पई। बिल्कुल तव्हांजो हसन अली एॾी तनक़ीद रही आहे, मिसफिट प्लेयर तव्हां खेॾाए छॾियो, उन खां पोइ वरी हसन अली टीम में न आहे, त मतिलबु त सुधारे क्रिकेट कान पई वञे न। तव्हांखे सुधारो तॾहिं ईंदो जॾहिं तव्हां परफॉर्मेंस ते बि ॻाल्हाईंदव, परफॉर्मेंस ते माण्हू खणी ईंदो, बयान डिलीवर कंदा, तव्हांखे असांखे ख़ुशी थींदी। असांजो फ्लैग आहे पाकिस्तान यार, बिल्कुल बिल्कुल सही ॻाल्हि आहे, बिल्कुल मदरलैंड आहे। बिल्कुल एजी साहब सही ॻाल्हि आहे तव्हांजी। इहो मेरिट खे जेको अॻियां रखणो पवंदो, परफॉर्मेंस खे अॻियां रखणो पवंदो, पोइ ई प्लेयर सिलेक्शन थियणु खपे, मेरिट खे अॻियां रखणो पवंदो। बिल्कुल तव्हांजी ॻाल्हि इहा बिल्कुल दुरुस्त आहे। नदीम साहब जी तरफ़ असां वेंदा आहियूं। नदीम साहब, बाबर आजम ऐं रिजवान खे इन दोनों को ही दोबारा में ओपनिंग में लाना पड़ेगा या फिर सैम अयूब के साथ जाना पड़ेगा? नदीम साहब, आप हमें सुन पा रहे हैं? ओपनर एज ओपनर जी, एक आप ये फखर जमान या सैम अयूब को लें। देखिए दोनों एक तरह की क्रिकेट खेलते हैं, थोड़ा टाइम लेते हैं, फिर पावर प्ले का जो यूटिलाइजेशन है वो प्रॉपर हो नहीं पाता, तो इसलिए आपको एक जो सैम अयूब या उसको फखर जमान को ऊपर करना नदीम पड़ेगा। साहब, यही 2 प्लेयर थे जिन्होंने इंडिया के खिलाफ जो है जीता, 150 रन चेस किए, 10 विकेटों से जीता, और इसके अलावा भी 200 भी चेस हुए हैं बाबर और रिजवान की जोड़ी में। ऐसा तो कोई कहीं नजर नहीं आया कि ये दोनों खराब खेल रहे हैं या नहीं। देखें, स्ट्राइक रेट पर बात होती है। बाबर का जो स्ट्राइक रेट है वो है 129 का स्ट्राइक रेट से वो खेलते हैं, और रिजवान 128 के स्ट्राइक रेट से खेलते हैं। फखर जमान और सैम अयूब ये 150 से ऊपर के स्ट्राइक रेट से खेलते हैं। तो जब आपके ऊपर अगर 250 या 250 रन हो जाएं, T20 में जो आजकल देख रहे हैं हम, पिचेस फ्लैट हैं और इतने ज्यादा स्कोर बन रहा है, तो उसमें एक्चुअल क्रिकेट होती है आपकी पावर प्ले जो है वो डिसाइड करता है कि पावर प्ले में आप कितना रन लेते हैं। शोएब साहब, आप एग्री करेंगे इससे? शोएब साहब, नदीम साहब से एग्री करेंगे कि बाबर आजम और रिजवान की जोड़ी जो है अब वैसी नहीं है, अब आजकल की क्रिकेट के हिसाब से सूटेबल नहीं है, सैम अयूब या फखर जमान के साथ जाना चाहिए ओपनिंग में? जबरदस्ती की किस्म होती है कि जनाब ये अपना स्ट्राइक रेट जो है ना, वो बाद में आने वाले प्लेयर जो है ना वो उसको मेंटेन करेंगे। बाबर आजम का काम है स्पीड एंकर का, बाबर आजम नहीं चलता तो आपके प्लेयर भी नहीं चल पाते ना। आपने इतने तैयार करके देख ली, तो एक भी करके चल के दिया, कोई भी चल के दिया। आप बाबर आजम के साथ फखर को करते हैं, अच्छा कॉम्बिनेशन है, या फखर के साथ आप रिजवान को करते हैं। इन 3 प्लेयर्स को आपने शुरू में रखना है। सैम अयूब के पास जो है ना सिलेक्शन सही नहीं है बॉल की, उसने एक छक्का मार देगा, 10-12 रन बनाएगा, उसने आउट होना है। और शोएब साहब, आप एक फैक्ट में भी यहाँ पे बताता चलूं
कि जो 2022 में वर्ल्ड कप हुआ था उसके बाद बाबर रिजवान ने ओपनिंग नहीं की, पाकिस्तान ने कोई सीरीज नहीं जीती, अभी जाके आयरलैंड के खिलाफ जीते हैं, वो भी 2-1 से। अब कहीं जाके देखो, ये फैक्ट है, लोग उस पर बेजा तनकीद करते हैं, जितनी तनकीद बाबर आजम पे करना चाहिए वो करें, बाकी आप सारी की सारी बाबर आजम पे तनकीद थोड़े। स्ट्राइक रेट सारे के सारे का 200 थोड़ी होगा यार। वो शीट एंकर का रोल कर रहा है, नीचे आने वाले आजम खान अपनी ड्यूटी निभाए, फखर जमा अपनी ड्यूटी निभाए, साइम अयूब निभाए, इफ्तिखार अहमद निभाए। बाबर आजम के हमें स्ट्राइक रेट का क्या करना है? स्ट्राइक रेट इनके होना चाहिए ना 200, ये आके मारे। बाबर आजम शीट एंकर है, वहां कोहली का ये काम है। लेकिन सर ये नदीम साहब तो ये कहते हैं कि भाई अगर रिजवान और बाबर 20 ओवर खेलते हैं पूरे तो फिर रन्स बनते हैं 170 180, तो वो भाई मौका देंगे उन 200 स्ट्राइक रेट वालों को, तो ही बनेंगे ना 200 सर। नहीं, ऐसा नहीं होता यार, हर मैच में उन्होंने कोई 20 ओवर नहीं खेले, तो कुछ मैच होते जिसमें पार्टनरशिप हो जाए। बाकी उनका आप रिकॉर्ड देख लें, रिकॉर्ड पाकिस्तान ने जितनी भी फतवाहत है पाकिस्तान की T20 के अंदर उनकी ओपनिंग जोड़ी चली है, तो फतवाहत है। अब 2 साल से कोई सीरीज जीत के लिए कोई शक नहीं। और फिर देखो हम एक, मैंने पहले कहा ना, ख्वाहिश अलग चीज होती है और रियलिटीज क्या है, हम तो उस पर बात करेंगे ना। हमारे पास बेंच स्ट्रेंथ क्या है, हमारे पास कौन लोग मौजूद है। अगर हमारे पास ओपनर ऐसे लगे हुए जिनके 200 स्ट्राइक रेट हो तो हम उनको ले लें। आपके पास बेंच स्ट्रेंथ है नहीं, हम ख्वाहिश पे बात कर रहे हैं कि ये हो जाए, ये हो जाए, ये हो जाए। अरे भैया, आप लोगे उन्हीं बंदों को जो आपके पास मौजूद है, तो फिर वो बात वो करें जो प्रैक्टिकल बात हो। हाँ, ख्वाहिश पे तो कोई बात नहीं। ये सूरज साहब, जी नदीम साहब, हाँ, बात यह है कि अभी इन्होंने शेख साहब ने खुद ही जो है मेरी बात को सेकंड कर दिया कि बाबर अगर खेलते हैं तो टीम जो है वो आगे बढ़ती है। अगर बाबर शुरू में ही आउट हो जाए तो फिर क्या रन होंगे, तो उनको वन डाउन आ जाए तो कोई मसला थोड़ी। अभी भी वन डाउन ही खेले वो जो रन वगैरह किए उन्होंने, ठीक है ना। क्योंकि ये तो आपको चांस लेना पड़ेगा एक आधे प्लेयर का, अदरवाइज जो है बहुत मुश्किल हो जाएगी। जी शेख साहब, आप रेस्पॉन्स करना चाहिए। मैं ये कह रहा हूँ कि आउट तो उसको किसी बॉल पे ना, वो ओपन आके भी अगर उसको आउट होना होगा वो हो जाएगा। और नीचे अगर बाबर आउट होता है तो हमारे पास रिजवान है, अगर रिजवान आउट होता है तो हमारे इफ्तिखार में ये सलाहियत है कि जनाब वो रोक सकता है। फखर भी ओपनर है, ये हमारे पास 4 प्लेयर जो है ये तो ओपनर है। फखर ओपनर है, बाबर ओपनर है, रिजवान ओपनर है, 3 ओपनर है हमारे पास। तो अब और कितने बंदे चाहिए? 20 ओवर की क्रिकेट है, 20 ओवर की क्रिकेट के अंदर हमने कोई इतनी लंबी चौड़ी प्लानिंग थोड़ी करनी है। तो 10 ओवर खेले, 12 ओवर खेले, ठीक है, एक प्लेयर आउट होता है तो बैकअप पे लोग मौजूद होते हैं। जी नदीम साहब, देखिए ना आप, ये कि फखर जमान को तो ओपनर खिला ही नहीं रहे ना। ये फखर जमान तो आ रहे हैं चौथे नंबर पर, उसको भी उन्होंने लेना है तो फखर के साथ आप रिजवान को ले लो, वन डाउन आप बाबर को कर लो, मगर इन 3 को आप आगे पीछे खिलाओ। इसके अलावा ये मेरा ख्याल है, मतलब सबका ओपिनियन अपना होता है। मुझे ये लगता है कि इन 3 के साथ आप आगे पीछे कर लें। बाकी आप उस्मान खान को ट्राई करो, आप साइन को ट्राई करो, तो वर्ल्ड कप के अंदर ये तजर्बात नहीं कर सकते। वर्ल्ड कप हमारे हाथ से निकल जाएगा, ये मेरा पक्ष है। बिल्कुल सही। अच्छा, अॻियां था वधूं प्रोग्राम में, ऐं अॼु जेका IPL में जेका महा मुक़ाबला सर, IPL के हवाले से ये एक बात संदीप कहता चलो, टाइम है। जी शुएब साहब, यार अभी सुनने में खबर आई है कि इंडिया से ब्लाइंड क्रिकेट टीम जो है ना पाकिस्तान आ रही है। जी इंडियन गवर्नमेंट थोड़ी सी शर्म कर ले कि वो ब्लाइंड क्रिकेट की, क्या वो इंडियन नहीं है, क्या वो हिंदुस्तानी नहीं है, क्या उनकी जान की कीमत नहीं है? उनको तो आप भेज रहे हो और आप अपनी क्रिकेट टीम को नहीं भेजते। इंडिया से और भी टीमें आती रहती हैं, कभी बास्केटबॉल की आ जाएगी, कभी वॉलीबॉल की, अच्छा बेचारे पहलवान भी आ जाते हैं। क्या उनसे पूछा जाए कि उन पहलवानों की जान की कीमत नहीं है? अगर फर्ज करो पाकिस्तान में कोई दहशतगर्दी होगी तो वो भी मारे जाएंगे, मतलब वो मर जाए। तो यानी ये जो दोहरा जो मयार है ना, ये बेसिकली हिपोक्रेसी एट इट्स बेस्ट है बाय द इंडियन गवर्नमेंट। एजी हो गया साहब, इनते वधिक और कुछ नहीं है। आप सबको भेज दो, इनको क्रिकेटर को ना भेजो। सही बात। एजी साहब, जी शुएब साहब चयो तो हुते जेका ब्लाइंड क्रिकेट टीम है वो वर्ल्ड कप लाइ पाकिस्तान अचे पई, पर हुते जेका मेन जी सीनियर टीम आहे जेको इंडियन क्रिकेट टीम जी, उहा चैंपियन ट्रॉफी लाइ वॾा नखरा ऐं वॾियूं ॻाल्हियूं पिया कंदव, कोन था अची सघूं असां, पाकिस्तान में कोई दहशतगर्दी थी थिए या माहौल साज़गार न आहे। तव्हां छा चवंदो आहिनि दौरे मयार ते? असल में सही ॻाल्हि त साईं जी सही आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि त सम्झण जी आहे न, जेका करण जहिड़ी आहे। त ॾिसो त असां आहियूं त नेबरहुड ब्रादर न, जेको आहे असांजी हिस्ट्री कमाल जी आहे। असां ॿारनि खे दाबपुरी न आहे त आ जाओ आ जाओ आ जाओ, ऐं पंहिंजनि वारनि खे असां हमेशह पादरे आहियां न, असांजी हिकु ॻाल्हि लाजवाब, दुनिया बि तॾहिं असांखे अहिड़ी पादर आहिनि। हाणे ॻाल्हि सिर्फ़ु इहा आहे त असां वटि ॿियूं बि केतिरियूं शयूं आहिनि स्पोर्ट्स मां जेके सलाडल आहिनि, उहे हिंदुस्तान सां पार्टिसिपेट करे थो, असां बि कयूं था, असांजी टीम वेंदी रहंदी आहे।
पर प्रॉब्लम किथे आहे त असांजी टीम जेको आहे या इंडिया जा जेके प्लेयर्स आहिनि उनखे एॾी त हाइप क्रिएट थी वेंदी आहे त इंडिया हारिजे थो त इंटरनेशनली हुनखे प्रेशर थो अचे। असांजी टीम अगरि हारी वञे त प्रॉब्लम आहे, कोई सी न आहे, पर हुननि जे लाइ मौत ऐं ज़िंदगी फसवो थी थो वञे। ज़ाहिर हुन जा गोल बस जाती आहे स्पोर्ट्स में जेको आहे ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ो अमल न हुजणु खपे। असां वटि जेको आहे ज़ाहिर पाकिस्तान हिकु सुठो मुल्क आहे, हर मुल्क में प्रॉब्लम ईंदा आहिनि, असां ते बि साइड इफेक्ट्स आया आहिनि जेका आहे अफगानिस्तान जे करे या ॿियनि मामला जे करे बि, पर अल्हम्दुलिल्लाह असांजी फोर्सिस जेको आहे पंहिंजे मुल्क खे क्लियर करे रहियूं आहिनि। असां मुल्क में हाणे को ब्लास्ट कोन थींदो आहे, ख़ुदा न ख़ासि अहिड़ी हरकत कान थींदी आहे। नेशनल बि असांजो मुल्क इंतहाई बहितर थी वियो आहे, अलाह तमञा बहितर थींदो, हिंदुस्तान खे सोचणु खपे। हाणे पाकिस्तान सिक्योरिटी रिस्क कंट्री कान्हे का। इहो सर इंडिया के भी खबर है, इहो सर हिंदुस्तान के भी खबर है त पाकिस्तान में हाणे उहो माहौल न आहे रहियो, हाणे माहौल काफ़ी साज़गार थी वियो आहे। ऐं कोहली बि इहो बयानु ॾिनो आहे त हाणे हर टीम वञे पई त असां अचण लाइ बिल्कुलु तयारु आहियूं, पर BCCI ऐं हुकूमत जेको आहे इंडिया जी उहा पंहिंजी गेम खेॾण में अञा ताईं जेको आहे रुधल आहे, बिल्कुलु मसरूफ़ नज़र अचे थी। बदल आहे न, असली ॻाल्हि आहे, तव्हां सही था चओ। सही था चो सर, बिल्कुल शुएब साहब, जैसे कि वुमेन टीम के हवाले से हमने बात की कि 2 लगातार मैचेस हम हार गए इंग्लैंड से, तो उनका बदला क्या पाकिस्तान की जो मेन टीम है वो ले पाएगी? लगता है आपको कि हम 1974 के बाद जो है इंग्लैंड को हरा पाएंगे? हेलो जी जी शुएब साहब, सर पाकिस्तान की मेन टीम जीत पाएगी अगेंस्ट इंग्लैंड? अच्छा एक चीज बताओ, मेरी आवाज आ रही है सूरज? जी जी परफेक्ट सर। अच्छा वो उसमें इंग्लैंड में जो है एक दफा टेस्ट सीरीज जीते थे 87 के अंदर। जी जी। और तो हाँ हम उसके शॉर्टर वर्जन के अंदर व्हाइट बॉल की बात करें सर। हाँ व्हाइट बॉल और T20 और ये 50 ओवर्स में नहीं जीत सके, तो उम्मीद हमें है और हमारी टीम भी आयरलैंड में परफॉर्मेंस देके गई है। और इंग्लैंड के अंदर उम्मन हमारे बैट्समैन जो है ना चलते हैं, हमारे बैट्समैनों ने बड़े बड़े रन बनाए हैं इसमें। तो हम उम्मीद करते हैं कि जनाब इंग्लैंड के अंदर, और हमारी दुआ है कि जनाब वो हिस्ट्री को चेंज करें और T20 के अंदर जो है वो कामयाबी वहां से समेट के फिर अपने वर्ल्ड कप का आगाज करें। शुएब साहब इस पे क्या कहना चाहेंगे? अभी साउथ अफ्रीका का टूर है वेस्ट इंडीज का, वो भी ड्यूरिंग IPL है, लेकिन इंग्लैंड एक अच्छी बात की कि अपने प्लेयर वो सारे जो है वापस मंगवा लिए, लेकिन साउथ अफ्रीका वापस नहीं मंगवा पा रहा है। यानी क्या इंडियन जो लॉबी है वो इतनी ज्यादा स्ट्रॉन्ग है साउथ अफ्रीका में कि वो अपने प्लेयर नहीं मंगवा पा रहे, वो अपनी B टीम के साथ इवन बिफोर द वर्ल्ड कप वो खेलेंगे अगेन इन द वेस्ट इंडीज, और वेस्ट इंडीज में जहाँ पे वर्ल्ड कप हो रहा है। अच्छा वो प्लेयर्स की और बोर्ड की भी तो इसके अंदर वो रजामंदी आ जाती है ना, तो वहाँ प्लेयर्स को फौकियत दी उन्होंने अपने टीम को, और वहां पर जो साउथ अफ्रीका का बोर्ड है और वेस्ट इंडीज का बोर्ड तो बड़ा खस्ता हाल है, तो उनको तो वैसे ही पैसे चाहिए, और इंग्लैंड के प्लेयर्स ने तरजीह नहीं दी पैसों को, तो उसकी वजह से वो IPL को छोड़ के गए हैं। तो ये सर प्लेयर्स का होता है फैसला, ये प्लेयर्स का फैसला होता है इंफरादी, या फिर बोर्ड का फैसला होता है कि कौन से प्लेयर्स किस सीरीज के लिए खेलेंगे, IPL खेलेंगे या सीरीज खेलेंगे? बोर्ड का भी है और प्लेयर्स का अपना भी फैसला होता है। तो ये इंडियन इन्फ्लुएंस बहुत ज्यादा है साउथ अफ्रीका में, आप ये कह रहे हैं? और इंडिया में उसपे ज्यादा, इंग्लैंड पर उनका इन्फ्लुएंस तरह नहीं चला, मगर साउथ अफ्रीकन प्लेयर्स पे और वो जनाब जितनी भी सट्टे की जो टीमें इनमें चलती है ना, तो साउथ अफ्रीका भी सट्टे के हवाले से कोई अच्छी खासी शोहरत रखता है। तो ये उनके नदीम साहब, सट्टेबाज ग्रुप है नदीम साहब, ये अगर जैसे कि शोएब साहब बात करेंगे इंडियन इन्फ्लुएंस बहुत ज्यादा है साउथ अफ्रीका में भी, ICC में बहुत ज्यादा है, क्योंकि अब इंडिया जो है जहाँ पे वार्म अप खेलेगा वहीं पे पाकिस्तान के खिलाफ भी मैच है, और यानी सारी जो चीजें इंडिया के फेवर में जाती हुई नजर आ रही है। उससे पहले भी जो इंडिया मैच खेलेगा अगेंस्ट कनाडा, वो भी उसी ग्राउंड में USA में, यानी पाकिस्तान के खिलाफ जब इंडिया खेलेगा तो वो जीता हुआ होगा, और फिर एक वार्म अप मैच भी वहां पे खेला होगा, यानी ज्यादा फायदा जो है इंडिया को पड़ेगा। फिर भी देखें इंडियन लॉबी तो काम करती है ICC में टोटल, और जो साउथ अफ्रीका की आपने बात की है, तो साउथ अफ्रीका में क्रिकेट को स्पॉन्सर करने में बहुत बड़ा रोल है इंडिया का, और अफगानिस्तान को भी स्पॉन्सर करते हैं, डिफरेंट कंट्रीज को जो है अफगानिस्तान जगह ICC में भी तकरीबन 80% जो स्पॉन्सरशिप जो वो इंडिया की तरफ से ही आती है। अच्छा नदीम साहब, फिर भी नदीम साहब फिर भी जो है वर्ल्ड कप से पहले आप सीरीज एक रख रहे हैं, वो भी वेस्ट इंडीज में रख रहे हैं जहाँ पे वर्ल्ड कप है, अच्छा नहीं था साउथ अफ्रीका के लिए अपने जो A प्लेयर्स है वो वापस मंगवा के IPL से उनको कंडीशन के हवाले से एक फेवर दिया जाता, खेलते वहाँ पे कंडीशन में जो है थोड़ा हो सकते, प्रैक्टिस कर सकते? बिल्कुल डेफिनेटली देखें ये बोर्ड का फैसला होता है, अगर प्लेयर्स तो बाउंड है बोर्ड के फैसले पर, प्लेयर्स की तो ख्वाहिशात बड़ी होती हैं कि भाई हम ये कर लें वो कर लें, पर बोर्ड ने एक कॉन्स्टिट्यूशन दिया हुआ है, जो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड है,
अगर वो लीग के लिए एनओसी नहीं देता तो कहाँ जाते हैं हमारे प्लेयर, नहीं जाते हैं। बिल्कुल। तो एजी ऐसे साहब साउथ आखिर तव्हां अफ्रीकन कमेंट कजो, क्रिकेट बोर्ड का भी- एजी बुगियो साहब तव्हां आखिरी इंदे कमेंट कजो त जेका इन्फ्लुएंस आहे इंडिया जो साउथ अफ्रीका ते आईसीसी ते उहो केतिरो ख़राब पियो करे क्रिकेट खे, तबाह बर्बाद पियो करे क्रिकेट खे, तव्हां छा चवंदो सर? असां ॾिसो न, हर मुल्क जी पंहिंजी पॉलिसी हूंदी आहे, हिंदुस्तान हुजे या असां हुजूं। अगरि एट द सेम टाइम असांजी कंट्री हुजे त पंहिंजा लाइ बि करे आया, पंहिंजे प्लेयर जे लाइ फेवरेट जेका माहौल ठाहिया, सही। इन ते त डिस्कस करण मां जाती थी वेंदी, हुननि जी मर्ज़ी आहे जो कनि था कनि। ॻाल्हि सिर्फ़ु एतिरी चवण जी आहे त हिन सॼे प्रोसेस में आईसीसी जो कैरेक्टर छा आहे। आईसीसी ओवरऑल जेको आहे इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल आहे न, उन काउंसिल जो कमु इहो आहे एज ए जज त हू ओवरऑल कंट्री मेंबर्स जेके बि आहिनि, जेके वोटर आहिनि, जेके वोट कंदा आहिनि आईसीसी जे चेयरमैन खे, उन खां पोइ फैसला थींदा आहिनि। इन सॼे प्रोसेस में की हाणे असां वटि जेका आहे प्रॉब्लम सभ खां वॾी आहे त असांजी लॉबिंग जेका आहे कमज़ोर हूंदी आहे। पोइ छा वजह आहे, उन मुहरकात ॿिए आहिनि, टाइम बि घटि आहे त मां कोन थो हुनखे लेंथी करणु चाहियां, पर एतिरो ज़रूर आहे त असांखे पंहिंजी लॉबिंग स्ट्रॉन्ग करणी पवंदी, पंहिंजे पाण खे। ओके एजी साहब, तव्हांजो चवण जो मतिलबु इहो आहे त माल ते धमाल आहे बेसिकली। वॾी महिरबानी एजी बुगियो साहब, सही नदीम साहब असां सां गॾु हुया, शुएब रहमान साहब असां सां गॾु हुया, क्रिकेट जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई, हॉकी ते बि ॻाल्हि ॿोल कई ऐं वॉलीबॉल ते बि ॻाल्हि, स्पोर्ट्स जी दुनिया मां तव्हांखे ख़बरूं ॾिनियूं। पाकिस्तान जी तयारी केतिरी आहे उन ते वक़्तनि फ़वक़्तनि तव्हांखे ख़बरूं ॾींदा वेंदासीं। कहिड़ी टीम पाकिस्तान खेॾाइण लॻी आहे पहिरीं मैच में, उन ई राति जेको आहे पाकिस्तान क्रिकेट टीम वर्ल्ड कप लाइ पंहिंजो स्क्वाड बि अनाउंस कंदी। अॻिले प्रोग्राम में तव्हां सां गॾु मिलंदासीं, मुलाक़ात कंदासीं, वधीक ख़बरनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखो, मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।